पंजाब, सिंध, बलूचिस्तान ऐं केपी जे जेकॾहिं इन यूनिटनि जे हवाले सां या सूबनि जे हवाले सां जेकॾहिं पाण वेंदासीं त मामला कुझु मुख़्तलिफ़ आहिनि। पंजाब जे अंदरि सराइकी सूबो चओ या ॾखण पंजाब सूबो चओ त उन जी करारदाद 2012 खां पास थियल आहे पंजाब असेंबली में, जंहिंमें चयो वियो आहे त भली इहो सूबो ठाहियो वञे ऐं उहा वरी साॻी करारदाद सेनेट ऑफ पाकिस्तान मां बि मंज़ूरु थियल आहे। हाणे फ़क़ति उहा क़ौमी असेंबली मां पास थियणी आहे, जंहिंखां पोइ पंजाब में हिकिड़े नए सूबे ठाहिण जी राह हमवार थी सघे थी। अहिड़े नमूने सां केपी में हज़ारा सूबे जे लाइ बि रेज़ोल्यूशन पास थियल आहे। त मुंहिंजे ख़्याल में जितां रेज़ोल्यूशन पास थियल आहे उते 14 साल गुज़री वञण खां पोइ बि तव्हां उते उहे सूबा कोन ठाहिया आहिनि त तव्हांखे स्टार्ट उतां वठणु खपे। आबादी जी बुनियाद ते तव्हांखे मसइलो आहे त आबादी जा मामला जेके आहिनि उहे, छाकाणि त पंजाब सभ खां वॾो सूबो आहे, त पोइ छो न पंजाब खां शुरू कजे। पंजाब यानी कि उहा पार्टी जेका भली 3 सूबनि में हाराए वञे, रुगो हिकिड़े सूबे मां खटी ईंदी त वज़ीर आज़म बि हुनजो अची वेंदो ऐं सूबाई हुकूमत बि हुनजी अची वेंदी, जीअं हाणे नून लीग आहे। त मुंहिंजे ख़्याल में इहो शुरूआति हुननि खे उतां करणु खपे। 2 ठाहिनि, 3 ठाहिनि, 4 ठाहिनि सूबा, जेतिरा उन्हनि खे बहितर लॻंदा पंजाब में ठाहिनि, या इंतिज़ामी यूनिट कंहिं 20-25 ठाहिणा अथनि त 40 ठाहे छॾनि। असांखे को एतिराज़ु कोन्हे। केपी में हज़ारा सूबे जे लाइ केपी असेंबली ख़ुदि चयो आहे, तंहिं करे हुते ठाहे सघे। पर सिंध जे अंदरि सिंध जी असेंबली जे तरफ़ मां खां त अहिड़े क़िस्म जी का बि डिमांड या को बि अहिड़ो रेज़ोल्यूशन पास कोन थियल आहे। तंहिं करे इहो बहस इंतिहाई क्लियर आहे। हाणे पाण अचूं था सिंध जे तरफ़। त सिंध में छाकाणि त पीपल्स पार्टी जेका आहे उहे पावर्स हेठि न पई ॾे, न मेयर खे पावर, न हेठि को ज़िले चेयरमैन खे पावर्स आहिनि, न म्यूनिसिपल कमेटी जे चेयरमैन खे पावर आहिनि, न टाउन, न यूनियन काउंसिल जी पावर्स आहिनि। सभ खां वॾी ॻाल्हि इहा त तव्हां वटि प्रोविशनल फाइनेंस कमीशन जेको तव्हांखे ठाहिणो हुयो उहो तव्हां ठाहियो ई कोन्हे। अहिड़ी तरमीम जो तव्हां क्रेडिट त खणो था, पर जेकॾहिं तव्हां प्रोविशनल फाइनेंस कमीशन ठाहियो आहे ऐं मालियाती जेके अख़्तियार आहिनि उहे इन्हनि लोकल गवर्नमेंट्स खे ॾेई छॾियो आहे, त मुंहिंजे ख़्याल में अॼु सिंध खे हीउ न ॾिसणो पवे आहे। अॼु बि जेकॾहिं सिंध में या सिंध जे लाइ इंतिज़ामी यूनिट ठाहिण या नवां सूबा ठाहिण जो जेकॾहिं मुतालबो थी रहियो आहे त उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पीपल्स पार्टी जी नाअहली जे करे, पीपल्स पार्टी जी बेड गवर्नेंस जे करे, मेरिट जी लताड़ जे करे, हिते जहिड़े नमूने सां करप्शन जे करे, अकरबा परवरी जे करे, जहिड़े क़िस्म सां जो हिते जेका वेधन थी रही आहे सिंध जे अंदरि गुज़िरियल 18 सालनि खां, उन जी बुनियाद ते हितां हुते माण्हू जेके आहिनि से उहे कराची मां बि इहा डिमांड कनि था, इस्लामाबाद मां वेही बि इहा डिमांड कनि था, लाहौर में डिबेट में बि वेही इहा डिमांड कनि था त कराची इंटरनेशनल शहर आहे, उते हुनखे पीपल्स पार्टी तबाह करे छॾियो आहे। रुगो कराची खे पीपल्स पार्टी तबाह न कयो आहे, कहिड़े शहर खे पीपल्स पार्टी अॼु आहे उहो बि खणी ॿुधाइनि। हर हिकु शहर तबाह लॻो पियो आहे। 2 ॾींहं अॻु में मां नवाबशाह में हुयुसि, हुते शहर जी जेका हालति ॾिठी आहे उहो माना लॻे ई कोन थो त हीउ को कंहिं मुल्क जे सदर जो शहरु आहे ऐं ख़ातून अवल जो हीउ शहरु आहे, या हीउ उहो शहरु आहे जंहिंजो पावर्स जेके आहिनि लाड़काणे खां नवाबशाह में मुंतक़िल थी विया आहिनि। हे त 18 सालनि जी हुकुमरानी वारो शहरु आहे। उनजी अहिड़ी हालति आहे त सॼी सिंध खे हिननि अहिड़े नमूने सां शयूं करे छॾियूं आहिनि, जंहिंजे करे इहो मुतालबो साम्हूं अचे थो। को चए थो त असांखे अलॻि सूबो ॾियो, को चए थो त इंतिज़ामी यूनिट ठाहियो। जेकॾहिं पीपल्स पार्टी जानतदारी सां, ईमानदारी सां मेरिट जी बुनियाद ते परफॉर्म करे हा त कंहिंखे ज़रूरत ई न थिया त हू इन क़िस्म जो सवाल करे हा। तव्हांखे मेरिट ते नौकरियूं नथियूं मिलनि, कमीशन जो पास इम्तिहान करण खां पोइ बि तव्हां पैसा ॾींदो त तव्हांखे नौकरी मिलंदी। ठिकनि में करप्शन थिए थी, रोड रस्ता तव्हांजा ठहनि कोन था, पाणी न पीअण जो माण्हुनि खे मिले थो, न वरी ज़रई पाणी माण्हुनि खे मिले थो। हाणे दरिया फुल पियो थो वहे, दरिया में ज़बरदस्त पाणी अची वियो आहे, पर पोइ बि जेके नंढा आबादगार आहिनि उन्हनि खे पाणी कोन पियो थो मिले। हिते असां वटि तइलीम जी, सिहत जी जेके बि समूरियूं सूरत हाल आहिनि उहे इंतिहाई तबाह आहिनि शयूं। उनजे करे पोइ अहिड़े क़िस्म जा मुतालबा अचनि था। ऐं ॿियो सभ खां वॾी जेका ख़ामी आहे सिंध जे अंदरि लोकल गवर्नमेंट सिस्टम जी, त जेको मेयर हुजे या ज़िले जो चेयरमैन आहे उहो आवाम खां वोट वठी अचे थो ऐं अची करे वरी उनजे मथां जेको वेठो आहे त उहो वरी लोकल गवर्नमेंट जो मिनिस्टर वेठो आहे। ॻाल्हि सम्झ में नथी अचे त गवर्नमेंट जो हिकिड़ो पैरेलल हिकिड़ो निज़ाम आहे इहो जेको लोकल गवर्नमेंट आहे, जेको डायरेक्ट जेके बेसिक डेमोक्रेसी चयो वेंदो आहे, BD जो निज़ाम जंहिंखे लोकल गवर्नमेंट निज़ाम चयो वेंदो आहे, उहो उनजे मथां दुनिया में मूंखे ख़बर न आहे त सॼी दुनिया में लोकल गवर्नमेंट निज़ाम मौजूदु आहे त उहो वरी कंहिं मिनिस्टर जे मातहत हुजे। मूंखे नथो लॻे त को अमेरिका में जेको सॼो निज़ाम आहे, अमेरिका जो न्यूयॉर्क जो जेको मेयर आहे उहो वरी को मथे कंहिं मिनिस्टर खे जवाबु ॾियो हुजे, या जेको लंडन जो मेयर आहे उहो वरी मथे को वरी लोकल गवर्नमेंट जेको सईद गनी हुजे या को नासिर शाह हुजे उनखे जवाबु ॾिए। त अहिड़ो निज़ाम किथे बि मौजूदु कोन्हे जहिड़ो हिते असां वटि आहे। मुंहिंजे ख़्याल में सिंध हुकूमत खे, पीपल्स पार्टी खे हाणे घटि में घटि
होश खां कमु वठणु खपे। मां सम्झां थो त जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी का ॻाल्हि थी रही आहे त तव्हां इहो बिल्कुलु हरगिज़ न सम्झो त पीपल्स पार्टी का इन जे मुख़ालिफ़ आहे। हिन वक़्त ताईं पीपल्स पार्टी जी क़यादत जे तरफ़ां को बि वाज़े मौक़िफ़ न आयो आहे। लॻे ईअं थो त शायदि पीपल्स पार्टी पाण इन में शामिलु आहे। पीपल्स पार्टी पाण इहो उन्हनि वॾनि सां वेही एग्री कयो आहे। मोहसिन नक़वी साहिबु सदर आसिफ अली ज़रदारी साहिब सां मुलाक़ात करे थो ऐं कलाक ॾेढ खां पोइ वञी तक़रीर में इहा ॻाल्हि थो करे, त यकीननि हुन ज़रदारी साहिब खे एतमाद में वरितो हूंदो, हुनखे ॿुधायो हूंदो त असां हीअ करणु पिया वञूं ऐं मां हीअ तक़रीर में इहा ॻाल्हि कंदुसि। आसिफ ज़रदारी जेकॾहिं हुनखे रोकिया त शायदि न करे सघिया।